रुंडा इहो हिते वापस मोट रुंडा वापस मोट। अड़े ही मुझो घर आ ऐं हिन घिटी में तोखे गुज़रण जी इजाज़त मां हरगिज़ न ॾींदुसि। ॻाल्हि ॿुध, कॾहिं गाड़ी तूं एतिरो ठहको थी वई जो असांजी रस्ता रोक थो करी। माना ॿुध, इन शेर लाइ मुराद जा पादर यादि अथई या विसरी वई? उन जे बदिले मां तो वारे छोरे दिलशेर के पादर हणी चुको आहियां। ये तो वारा छोरा जेकर मूंखे पादर हणंदा न, उन जे बदिले मां तव्हां ॿिन्ही खे कुटींदुसि। यार बाबा जिद छॾ, झेड़े में छा रखियो आहे? मथे गिटी में दालो बस कर, मूंखे हिन सां निबरण दे। हाणे ही अधु खरियल मूंसां निबरंदो। रुंडा मां त चवां थो इज़त सां वापसि हलियो वञ। मां जॾहिं तोखे ॾिसंदो आहियां न त मुंहिंजूं ही अखियूं रत छॾींदियूं आहिनि, रत। मां चवां थो इज़त सां वापसि मोटी वञ, न त घुटो ॾेई हिते जो हिते पूरो कंदोमांइ। यार पापा मोट मोट होश मां निकिरी वियो आहे। दिलशेर, हिन जी टेंचर सां मलम पुटी ॿीहर करणी पवंदी। पोइ ही अहिड़ो त सिधो ऐं तुकी थी ॾींदो जो यो रस्ता रोक जा लफ़्ज़ ई विसरी वेंदसि। वाड़े तारा, गोल तारा। हाणे रुंडे सां न, पर शेर अली मुराद सां मूंखे निबरणो पवंदो, छो त सिक्कू जी सट, मौत जो थक, पसा ई पूरा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।